नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असां वाइल्ड लाइफ जे डिप्टी कंज़रवेज़र कराची मुमताज़ सुमरे साहब सां गॾु आहियूं। मुमताज़ सुमरे साहब खां असां मालूमात वठूं था त सिंध में जेको आहे ताज़ो शिकारगाह जे हवाले सां लेसन बि ॾेई रहिया आहिनि ऐं उन्हनि जे खां इहो बि पुछंदासीं त उहे शिकारगाह जे हवाले सां छा था चवणु चाहिनि। नाज़रीन ऐं उन खां पोइ इहो बि असां पुछंदासीं त कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में सिंध जे हीअ शिकारगाह शिकार कयो वेंदो पखियुनि जो, ऐं उन जे खां अलावा जेको आहे कंहिंखे जेको आहे हिननि पंहिंजा लेसन ॾिना आहिनि, वधीक उन खां मालूमात वठूं था त उहो छा थो चवणु चाहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अव्हांखे ख़बर आहे त हिन साल शिकार जी सीज़न जेकी आहे उहा असां वटि 1 नवंबर खां वठी ऐं 15 मार्च ताईं रखी वई आहे ऐं इन जो नोटिफिकेशन बि बाक़ाइदा जारी थी चुको आहे। इन में हीअं आहे त असां वटि जेके पंहिंजा तितर आहिनि जंहिंखे ब्लैक पार्ट्रिजिस चइबो आहे, ग्रे पार्ट्रिज चइबो आहे, उन जी तादाद जेकी आहे आचर वारे ॾींहुं उन जी शूटिंग थी सघे थी ऐं उन जी तादाद जेकी आहे पर गन पर लाइसेंस जेको आहे उहे 10 को बि हंटर शूट करे सघे थो। इन खां अलावा छंछरु ऐं आचर वारे ॾींहुं जेके हूंदा आहिनि उन ॾींहुं वाटरफॉल मुर्गा बि जेके माइग्रेटरी बर्ड्स चइबा आहिनि, जेके साइबेरिया खां हिजरत करे माइग्रेट थी करे असांजे सूबे में असांजी जेकियूं वाइल्ड लाइफ जा जेके ढंढूं वग़ैरह आहिनि उन में अचनि था, उन्हनि जी बैग लिमिट जेकी आहे हिन साल उहा 15 पर शूट पर गन रखी वई आहे। मुमताज़ साहब, तव्हां कहिड़नि कहिड़नि सिंध जे इलाइक़नि में जेको आहे हीअ जेके शिकारगाह कंदा पखियुनि जो, उहो कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में जेको आहे उन्हनि खे इजाज़त ॾिनी आहे, परमिशन ॾिनी आहे त उते हू शिकार पखियुनि जो कनि, जंहिंमें तितर आहिनि ऐं परॾेही जेके हिन सियारे जी मौसम में पखी ईंदा आहिनि उन्हनि जो शिकार कयो वेंदो, त उहे कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि, उन्हनि लाइ तव्हां छा था चओ? असां वटि बाक़ाइदा हिकिड़ी गज़ेट अची चुकी आहे, नोटिफिकेशन अची चुको आहे। उन में असां ओवरऑल पूरे सिंध जा जेके आहिनि से इलाइक़ा विरहाया आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल जीअं असां मलीर कराची जो उनखे ओपन कयो आहे हिन साल, जाम शोरे जो जेको आहे थाना बुला खान आहे ऐं उन जा ॿिया इलाइक़ा आहिनि, तालको ठठो आहे। हर डिवीज़न वाइज़ जेकी आहे रिपोर्ट ईंदी आहे त कहिड़ा इलाइक़ा खोलिजनि कहिड़ा बंदि कजनि, त उन हिसाब सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकी आहे असांजी शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जेकी आहे ओवरऑल हिन साल जेकी आहे उन ते पाबंदी हई वई आहे, उन में को बि हंट नथो थी सघे। बाक़ी नोटिफिकेशन अव्हांजे आॾो आहे, इन में एरियाज़ ओपन ऐं क्लोज़ जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। मुमताज़ साहब, तव्हां जेको आहे इजाज़तनामो ॾिनो आहे शिकार जे लाइ, त उन जी फ़ीस केतिरी आहे? पर पखीअ जे हिसाब सां रखी अथव या शिकार जे हवाले सां पर डे जे हवाले सां? उन जे लाइ तव्हां छा था चवणु चाहियो? न, पर बर्ड जेको आहे सो उन जी एज़ पर का फ़ीस न हूंदी आहे। असां वटि फ़ीस हूंदी आहे हिन जी सालाना, जेको नवंबर खां वठी करे मार्च ताईं जेकी सीज़न खोलबी आहे शिकार जी, उन हिसाब सां उन जी फ़ीस हूंदी आहे ऐं उहा आहे पर लाइसेंस जेको आहे उहा असां 4000 रुपीज़ उन जी फ़ीस मुक़ररु कई आहे हिन साल। लास्ट ईयर जेकी हुई उहा 2000 रुपया हुई, हिन साल फ़ीस वधाई वई आहे ऐं तक़रीबन हिन टाइम ताईं असां वटि जेके लाइसेंस इशू थी चुका आहिनि उहे 500 जे लॻभॻि आहिनि। तव्हां सर फ़ीस कोन ॿुधाई हिन वक़्तु ताईं असांखे, त केतिरी आहे लेसन जी फ़ीस, ऐं अॼु खां गुज़िरियल साल केतिरी, हिन साल केतिरी आहे? जीअं त मूं अर्ज़ु कयो त 4000 रुपया पर लाइसेंस, माना 4000 रुपीज़ 4000 रुपया पर लाइसेंस मुक़ररु कई वई आहे। लास्ट ईयर फ़ीस घटि हुई, असांजी 2000 रुपया हुई, पर एक्ट 2020 जे अचण खां पोइ ऐं रूल्स 2022 जे अचण खां पोइ हुनजी फ़ीस में वाधारो थियो आहे। 4000 रुपया पर गन जेकी आहे उहो फ़ीस मुक़ररु कई वई आहे। अच्छा सर, तव्हांजे डिपार्टमेंट में जेको आहे केतिरा मुलाज़िम आहिनि जिन जिन इलाइक़नि में हीअ जेको आहे शिकारगाह पखियुनि जो कयो वेंदो? छा उते शिकारगाह जेके कंदड़ आहिनि उन्हनि खे सां गॾु जेको आहे इंतज़ाम संभालींदा आहिनि, या हू उन्हनि खे इजाज़त ॾींदा हो त पोइ पंहिंजे मुंहं सां जेको आहे उन्हनि इलाइक़नि में पखियुनि जो शिकार कनि? न, बिल्कुलु पंहिंजे मुंहं सां त शिकार नथो थी सघे, पर उन में असांजो स्टाफ मौजूदु हूंदो आहे। चूंकि असां वटि स्टाफ जी तमामु घणी घटिताई थी चुकी आहे।
तक़रीबन अधु खां मथे असां वटि रिटायर थी चुका आहिनि। स्टाफ जी असांखे तमामु घणी ज़रूरत आहे, पर उन हूंदे बि हिन सीज़न जे लाइ जेके नी असांजो कंज़र्वेटर साहिब जी हिदायतुनि ते हर ज़िले जे हिसाब सां, तालके जे हिसाब सां जेको आहे सो टीमूं जोड़ियूं वियूं आहिनि, जेके हर स्पेशली छंछरु ऐं आचर ते उन इलाइक़नि में गश्त कंदियूं आहिनि ऐं जेके बि हंटर ईंदा आहिनि उन्हनि खे चेक कंदा आहिनि ऐं उन्हनि खे हिदायतूं जारी कंदा आहिनि त तव्हां वटि जेकी पर बैग लिमिट आहे उन ते ई तव्हां पंहिंजो शिकार कयो। मंता साहब, हिकिड़ो ई हर साल जेको आहे इशू ईंदो आहे मीडिया ते या ॿुधण में बि ईंदो आहे त थर में जेको आहे मोरनि जो या नारे जे इलाइक़े या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हरणनि जो बि बग़ैर परमिशन जे जेको आहे शिकार कयो वेंदो आहे। उन में क़ीमती जानवर आहिनि हरण, उन्हनि खे बि बेगुनाह जेको आहे माण्हू शिकार करे क़तलु कंदा आहिनि। छा इन जे हवाले सां अव्हां छा था चवणु चाहियो? साईं, तव्हां पाण ॾिसी सघो था त अॼुकल्ह त सोशल मीडिया जो दौरु आहे, मीडिया जी एज आहे, हर शइ आहे। तव्हां ॾिठो हूंदो त तक़रीबन 1.5 साल पहिरियों थर में जेके हरण मारिया विया, बाक़ाइदा उन जी 6 महीना त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे बेल बि न थी। उन खां पोइ उन्हनि ते 22 लख रुपया जुर्मानो कयो वियो ऐं हिन टाइम जेको असांजो रूल्स 2022 एक्ट 2020 आहे उन में तमामु घणा वॾियूं सज़ाऊं बि आहिनि ऐं भारी भरकम जुर्माना बि आहिनि। इन खां अलावा अव्हां इहो ॾिठो हूंदो त थर में जेकॾहिं थोरी बि इलीगल एक्टिविटी थिए थी त असांजी टीमूं उते पहुची वञनि थियूं। हा, इन में को शक न आहे त अॼु खां 5-8 साल पहिरियों या 15 साल पहिरियों उते बिल्कुलु इहे थींदियूं, पर हिन टाइम असांजूं टीमूं गश्त करे रहियूं आहिनि ऐं इन शइ जी का बि असां वटि अहिड़ी गुंजाइश न आहे त जेको असांजे जेको इलीगल हंटिंग कंदो त उनखे माफ़ु कयो वञे या छॾियो वञे। नाज़रीन, ही असां वाइल्ड लाइफ कंज़र्व कराची डिवीज़न जे इंचार्ज खां ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिं पखियुनि जे शिकार जे हवाले सां असांखे तफ़सीली ॻाल्हि ॿोल करे ॿुधायो त हिन साल जेको आहे असां शिकार जे लाइ 3 महीननि में जे अंदरि सिंध में शिकार थींदो आहे। उन में मुख़्तलिफ़ इलाइक़ा असां जेके आहिनि मलीर, जामशोरो ऐं मुख़्तलिफ़ ॿिया इलाइक़ा इशू कया आहिनि, जंहिंमें 4000 रुपया फ़ीस रखी आहे। ऐं उन खां अलावा इहो बि चए थो त असांजो स्टाफ जेको आहे हर जॻह ते मौजूदु हूंदो आहे। जॾहिं त कुझु वक़्तु अॻु में थर में हरणनि जो मसइलो थियो, जंहिंखे बेगुनाह क़तलु कयो वियो, माण्हुनि मारियो हो। उन खां पोइ उन्हनि खे सज़ा बि ॾिनी वई ऐं जेल बि मोकिलियो वियो हुयो। उन खां अलावा हिन इहो बि चवणो आहे त असां हर वक़्तु जेको आहे पंहिंजे इदारे जे बहितर खां बहितर आणण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। पर हिन हिकु इहा बि ॿुधायो त कुझु असांजा स्टाफ जा माण्हू रिटायर थी विया आहिनि ऐं स्टाफ जी ज़रूरत आहे। गवर्नमेंट खे घुरिजे त असांखे स्टाफ पूरो करे ॾिए त जीअं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सही तरीक़े सां असां पंहिंजा कम सार अंजाम ॾेई सघूं। कैमरामैन शेख वक़ार सां गॾु राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।